सिलसिलो अॻिते वधाईंदे मूंखे कॿी अहम ख़बरूं त शहीद जान मोहम्मद मर क़त्ल केस में अहम अॻुभराई थी आहे। क़त्ल केस में घुर्बल जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। अव्हांखे अपडेट कयूं त शहीद जान मोहम्मद मर क़त्ल केस में अहम अॻुभराई थी आहे। क़त्ल केस में घुर्बल जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। SSP सकर इरफान समो चयो आहे त मुख्य जवाबदार शेरल मर जी मासात बशीर मर ऐं शेरल शेख समेत 6 ॼणा गिरफ़्तार कया विया आहिनि। अव्हांखे अपडेट कयूं त शहीद जान मोहम्मद मर क़त्ल केस में अहम अॻुभराई थी आहे। क़त्ल केस में घुर्बल 6 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे SSP सकर इरफान समो। SSP सकर इरफान समो साहब, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। इरफान समो साहब, शहीद जान मोहम्मद मर क़त्ल केस में अहम अॻुभराई थी आहे। क़त्ल केस में घुर्बल 6 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। इन बाबत अव्हांजो छा चवणु आहे? जी बिल्कुल, सकर पुलिस जे तरफ़ां जेको मुसलसिल ऑपरेशन हली रहियो आहे उनमें 6 इंतिहाई अहम जेके सहूलियतकार आहिनि ऐं फैसिलिटेटर्स आहिनि जिन कातिलनि खे न सिर्फ़ पनाह ॾिनी बल्कि उन्हनि खे बाक़ी हर सूरत में बि फैसिलिटेट कंदा रहिया आहिनि। उन्हनि खे गिरफ़्तार कयो आहे ऐं जेके बक़ाया मुक़ातिल आहिनि उन्हनि जे लाइ बि जेको ऑपरेशन आहे उहो जारी आहे। इंशाल्लाह जल्द खां जल्द उहे बि गिरफ़्तार थी वेंदा। जवाबदारनि उहे हिन वक़्तु कहिड़े हंध ते मुंतक़िल कया विया आहिनि? जी ॾिसो, इहे जेके 6 ॼणा गिरफ़्तार थिया आहिनि ड्यूरिंग रेड्स, उन्हनि जी जेका इन्वेस्टिगेशन आहे उहा हिन वक़्तु हली रही आहे ऐं इन में इंशाल्लाह अञा वधीक जेका अॻुभरायूं आहिनि उहे बि थींदियूं। जी इरफान समो साहब, इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु अॻुभराई थी सघे जेके मुख्य कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करण जे हवाले सां कहिड़ी हिकमत अमली जोड़ी वई आहे? ॾिसो, DIG सखर जे सुपरविजन में जेको ऑपरेशन जो आगाज़ कयो शाबिले खां वठी करे अलॻ कचा ताईं, उनमें कचे जे मुख़्तलिफ़ जेके रूट्स आहिनि उन्हनि खे बिल्कुलु ई सील कयो वियो। पुलिस पिकर्स जेका उहे लॻाए वियूं अलांग रिवर इंडस बंदन खां वठी करे ऐं इनसाइड एंट्री बि असां काफ़ी हद ताईं कचे इलाइक़े में करे चुका आहियूं, जंहिंजे नतीजे में इहे मुख़्तलिफ़ सहूलियतकार जेके आहिनि उहे गिरफ़्तार थिया आहिनि ऐं इंशाल्लाह जेके मुख्य कातिल आहिनि उहे बि जल्द गिरफ़्तार थी वेंदा। छो त हू बिल्कुलु ई अंदरि कचे जे अंदरि वेठा आहिनि। पाणी जे मौजूदगी करे जेका APC जो जेको गुज़र आहे उहो थी कोन सघे। बहरहाल उनजी जेका विफिटिंग अदर स्ट्रेटेजी आहे उहा असां अपनाए वरिती आहे ऐं होपफुली इंशाल्लाह जेके मुख्य कातिल बि आहिनि उहे बि गिरफ़्तार थी वेंदा। वॾी महिरबानी KT न्यूज़ खे टाइम ॾियण लाइ SSP सकर इरफान समो साहब। नाज़रीन, अव्हांखे अपडेट कयूं त शहीद जान मोहम्मद मर क़त्ल केस में अहम अॻुभराई थी आहे। क़त्ल केस में घुर्बल 6 जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि।